नाज़रीन असां बाडर खां ख़बर शामिल कंदासीं जिते बाडर खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ बाडा तालका मूवमेंट जी जदोजहद 2 साल मुकमल थी आहे, पर हुक्मरान इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि शहरियुनि जे एतिराज खे का बि मस्बत मोट न ॾिनी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाणनि पारां 14 साल अॻु ऐलानियल बाडर तालके जो नोटिफिकेशन जारी न थी सघियो। बाडर तालका मूवमेंट पारां हर आचर ते थींदड़ एतिराज जे हवाले सां इन आचर ते बि बाडर तालका मूवमेंट जे कन्वीनर कामरेड अली मोहम्मद बिरोई जी अॻुवाणी में एतिराजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें बाडर तालका मूवमेंट जे कराची शहर लाइ कन्वीनर नाले वारे सहाफ़ी अब्दुल हमीद सूमरो पिणु ख़ुसूसी शिरकत कई। एहतजाजी रैली में डिप्टी कन्वीनर ज़ैब अली सारिया, मुफ्ती नसीर अहमद भुट्टो, कामरेड कादिर बिरोई खां अलावा मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी मज़हबी सहाफ़ती तंज़ीमुनि अॻुवाणनि असगर नूनारी, अली अनवर अस्करी, कामरेड ईसा अंसारी, अली गुल अंसारी, नूर अहमद ज़हरी, वडेरो शेरमंद बिरोई, शम्स पमर, मुनवर नूनारी, सफ़र मुग़ैरी, नवाब पठान, नूरमंद पुलेदी, दो देशी, असगर सारिया, जुल्फ़कार कांदड़ो, एडवोकेट सिराज सूमरो, मौलाना मोहम्मद उस्मान जहत्याल, फिदा हुसैन तुनियो, दीदार जलबाणी, पंटी राय बाशाणी, निज़ाम कोलाची, नूर अहमद इस्माणी, नबी रज़ा बलोच, अली रज़ा नूनारी, हाजी अला रखियो कांदड़ो, ताहिर नूर इस्माणी, मोहम्मद हाशिम मदनी सूमरो, मोहम्मद अमीन सियाल, आसिफ मुश्ताक मीराणी, मोर सिंधी, शफ़क़त नूनारी, अबरार नूनारी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। एतिराज कंदड़ बाडर प्लेस क्लब खां हैदर चौक ताईं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त कयो ऐं तारके ॾियक में नारेबाज़ी कई। हैदर चौक ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त बाडर ज़िले लाड़काने जो 2 नंबर वॾो शहर आहे ऐं तारीख़ी क़दीमी शहर हुअण सां गॾु कारोबारी सियासी हैसियत रखंदड़ शहर आहे, जंहिंखे हथु वठी तबाह बर्बाद कयो वियो आहे। हिन चयो त 14 सालनि खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी हुक्मराननि ऐं चूंडियल नुमाइंदड़ बाडर खे तालके जे दर्जे ॾियण जा त केतिरा ई भेरा ऐलान कया, पर हुक्मरान हिन वक़्त ताईं बाडर तालके नोटिफिकेशन जारी न करे सघिया आहिनि। हिन चयो त असां बाडर वासियुनि गुज़िरियल 2 सालनि खां वठी मुसलसल एतिराज जो सिलसिलो जारी आहे ऐं हुक्मराननि तोड़ी चूंडियल नुमाइंदनि जे दरवाज़नि ते वञी खेनि यादाश्त नुमा पेश कया आहिनि, पर असांजे मुसलसल 2 सालनि वारे एतिराजनि खे का बि मोट न मिली आहे, जंहिंसां बाडर जी अवाम में सख़्तु मायूसी ऐं कावड़ छाइण लाइ अॻुवाणी चयो त बाडर जो अवाम हाणे सुजाग थी चुको आहे, खेनि पंहिंजा हक़ न ॾींदड़ तरक़ियाती कम लाइ आयल फंड हड़प कंदड़नि जो हाणे मुआसिरो कयो वेंदो। हिननि चयो त ईंदड़ बलदियाती इलेक्शन में हिकमत अमली जोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवारनि तोड़े बाडर तालके जे राह में रुकावट बणियल सियासी वोतारनि जी रोक पिणु कई वेंदी। हिननि चयो त बाडर जे अवाम जो वोट हाणे फ़क़ति बाडर तालके वारे मुतालबे सां मशरूत आहे। होॾां बाडर तालका मूवमेंट जो मुसलसल जदोजहद खे 2 साल मुकमल थियण ते बाडर प्रेस क्लब में हिकु सादी पुरवकार तक़रीब में केक काटे जदोजहद वारे अज़म खे वरजायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।